नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सजावल खां ख़बर ॾींदा हलूं त सजावल प्रेस क्लब पारां समाजी अॻवान प्यारे शाइर रवि कुमार पारवाणी जी सालगिरह ऐं मंता तक़रीब मल्हाई वई, जंहिंखे सजावल प्रेस क्लब जे सरपरस्ते आला सूरज सजावली, प्रेस क्लब जे सदर सैफुल्ला जुणेजो, समाजी अॻवान अज़ीज़ सरवाण, प्यारे शाइर अयाज़ अमर शेख, हिंदू पंचायत जे सदर माधू दास मेमण, एहतियात जे अॻवान न्याज़ मेमण मला, एहतियात अॻवान मलिक सिद्दीक मला, पेटे अलफ अॻवान साईं उमर मेमण, डॉक्टर उस्मान, डॉक्टर हरेश कुमार, डॉक्टर नीम कुमार, नौजवान साफ़ी अकबर जंगेजो, मंजूर मेमण, ज़हीर मेमण, एडवोकेट ममताज शाह बुखारी ऐं ॿियनि खेसि लफ़्ज़नि जी शानदार भेटा ॾिनी। जॾहिं त भलोड़ फनकार सजण सुराई ऐं शाही ख़ासकेली गीत ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।